निगरान सरकार महांगाई जे मारियल माण्हुनि ते हिकु भेरो ॿीहर पेट्रोलियम बम खेराए छॾियो। पेट्रोल 26 रुपया 2 पैसा ऐं हाई स्पीड डीज़ल 17 रुपया फी लीटर महांगो। पेट्रोल जो नओं अघु 331 रुपया 38 पैसा ऐं डीज़ल जो 329 रुपया 18 पैसा थी वियो। लाइट डीज़ल ऐं गासले जे अघनि में का बि फेरफार न कई वई। निगरान हुकूमत हिकु महीने दौरान पेट्रोल 58 रुपया ऐं डीज़ल 55 रुपया फी लीटर महांगो करे छॾियो। सिंध जे माण्हुनि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में रस्तनि ते निकिरी आया एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना। कंबर, शेदातकोट, नंढे एलायार, मीरपुर बठोरो, फुलजी स्टेशन ऐं मीरपुर बठोरो मुज़ाहिरा, हिंगोरचा, मिठियाणी, बाढ, चूहड़ जमाली, मदेजी, उस्मान शाह हुड़ी, सुई गैस ऐं कंडियारो में धरना हया विया। लाड़काणे, नए डेरे, रते डेरे, जकाबाद, खानपुर महर, टंडो जाम, पटीदन ऐं तलहार में बि एहतिजाज। निगरान हुकूमत खां तेल अघनि में वाध फौरी तौर वापसि वठी ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾियण जो मुतालबो। पीपल्स पार्टी जे अॻवान फैसल करीम कुंडी चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो कालो को फ़ैसिलो इम्कानी हुयो। पीपी पहिरियां बि अदालतुनि खे मुंहुं ॾिनो हो ऐं हाणे बि ॾींदी। सीईसी इजलास में सभिनी पंहिंजनि ख़दशनि जो इज़हार कयो। लाहौर में नदीम अफ़ज़ल चंद सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फैसल करीम कुंडी चयो त निगरान हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी वाध कई आहे। अमीरनि खे टैक्स नेट में आणे ग़रीबनि खे रिलीफ ॾियणु घुरिजे। निगरान वॾे वज़ीर सां एमक्यूएम वफ़द जी मुलाक़ात। कराची शहर जे मसइलनि ते आगाही। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त शहरी इलाक़नि खे कंहिं बि सूरत में नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। शहरी इलाक़नि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। पुलिस खे स्ट्रीट क्राइम ऐं मंशियात ख़िलाफ़ वाज़े हिदायतूं ॾिनियूं आहिनि। उमीद आहे त पुलिस ऐं मुक़ररनि ऐं बदिलनि जा सुठा नतीजा साम्हूं ईंदा। सिंध जे कचे में धाड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ रेंजर्स जी वॾी नफ़री पहुची वई। कश्मोर, कंदकोट ऐं घोटकी जे कचे में ऑपरेशन जूं तयारियूं हलंदड़। ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ सखर मां रेंजर्स एहलकारनि जा जथा कचे ॾांहुं रवाना कया विया। रेंजर्स पारां 3 ॾींहं बि फ्लैग मार्च, चेक पोस्टूं क़ाइमु कई वयूं। जवाननि कचे जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पोज़ीशन संभाले वरिती। चेकिंग जो अमल जारी। ओबावड़ भरिसां सखर मुल्तान मोटरवे ते ख़ौफ़नाक हादिसे में फ़ौत थियल 8 ॼणनि जा लाश आबाण इलाक़नि मुंतक़िल। हसीना ख़ातून सवेरा उज़ैर निज़ामुद्दीन जी रोहड़ी वेझो ॻोठ टंडो बुरा में जनाज़े निमाज़ अदा। सुल्तान, शाहज़ेब, जाबुल ऐं फरज़ाना जा मढ़ माही चौक सादिकाबाद पहुचाया विया। गुज़िरियल ॾींहुं बबुल जे साफ़ी हैदर मस्तोई सां ओबावड़ो भरिसां मोटरवे ते हादसो पेश आयो हो। मेडिकल बोर्ड सरानीपुर जे पीरानी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाए मारियल मासूम न्याणी फातिमा फड़ो जो मौत तशद्दुद सबबु थियण जी तस्दीक करे छॾी। कराची में नीगरीअ जे मौत बाबति जोड़ियल मेडिकल बोर्ड जे इजलास दौरान बीमारीअ खे रद्द कंदे फातिमा खे मथे ऐं सीने में धक लॻण जी तस्दीक कई वई। कादरपुर वेझो ॻोठ जानण वासू में सावन संदराणी तकरार तां नौजवान क़त्ल। संदराणी ॿेले में हथियार बंदन फायरिंग करे न्याज़ सावन खे क़त्ल करे छॾियो। कंधरा भरिसां ॻोठ जमाल खान जागीराणी में फ़हमीदा पुरस्रार नमूने फ़ौत। वारसनि जो थाणे अॻियां एहतिजाज। सावरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम। रोहड़ी जे ॻोठ मिस्री साखाणी में मुड़ुस गुलबहार महमदाणी पारां घरू अणबणत तां लठियूं हणी ज़ख़्मी कयल हाजाणी
गंबा जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। बाडह वेझो हसन वाहन थाणे जे हद में रोलू कुतन औरत खे ॾाढ़े मारे विधो। डोकरी अस्पताल में डॉक्टरनी न हुजण सबब लाश पोस्टमार्टम लाइ लाड़कानी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण त रोलू कुतन जे ॾाढ़ण सबब मस्तानी औरत फोत थी आहे। सुञाणप नाहे थी सघी। कश्मीर में अगवा थियल सागर कुमार बाज़ियाब न थी सघियो। धारियलनि जो हिकु भेरो ॿीहर मुगवीअ जे वारसनि सां राब्तो। भुङ जी रक़म 10 करोड़ मां घटि आहे 5 करोड़ रुपया करे छॾी। धारियलनि पारां 500 रुपयनि जो मोबाइल ते बैलेंस मोकिलण जो बि चयो वियो। गढ़ी हसन मां 17 साल अॻु अगवा थियल फज़ीला सरकी जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि जो ठुल में एहतजाज। आला अख़्तियारनि खे नोटिस वठी न्याणी बाज़ियाब कराइण जी अपील। मांझंदि वेझो कोयले जी खाण में दॿिजी वियल टिन्ही पोहरतनि जा लाश 10 ॾींहनि खां पोइ हथ लाॻीतो कोशिशनि खां पोइ ख़लील पठान समी ऐं हामिद पठान जा लाश कढिया विया। कोयले जी खाण अंदरि खोटाईअ दौरान छिपक किरण सबब 4 पोरियत दॿिजी फोत थी विया हुआ। कंधकोट जे मिर्जापुर मोहल्ले में 12 वरहनि जे नीगर सां इज्तमाही बदफेली। मुतासिर नीगर खे नशे वारी इंजेक्शन लॻाइण जो इल्ज़ाम। इलाइक़े वासियुनि इल्ज़ाम हेठि आयल उमर आमिर खोसो समेत 2 ॼणनि खे सोघो करे मार कुट खां पोइ पुलिस हवाले करे छॾियो। ऐं दादू वासण नीगरी हैदराबाद मां पुरस्कार नमूने गुम। वारस सख़्त परेशान। 14 वरहनि जी तानिया सखीराणी माइटनि सां गॾु इलाज लाइ अस्पताल वई हुई। मार्केट थाणे ते नीगरी जी गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल। वारसनि पारां ॻोल्हा में मदद जी अपील।